अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे टाउन चक मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त चक में स्टेप फाउंडेशन तरफ़ां ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी वली मोहम्मद भयो जी मेज़बानीअ में हिक पुरवकार तक़रीब थी, जिते ग़रीब, बेरोज़गार ऐं बेवा औरतुनि में राशन बैग ऐं सिलाई मशीनूं तक़सीम कयूं वयूं। तक़रीब में मुस्तहिक़ औरतुनि ऐं चक शहर समेत पसगरदाईअ मां सवनि जे तइदाद में मुअज़्ज़ज़ीन ऐं वॾे तइदाद में शहरियुनि शिरकत कई। स्टेप फाउंडेशन जे चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच जिन महिमान ख़ास तौर शिरकत कई। प्रोग्राम जी कार्रवाई सिंध जे नाले वारे शाइर गनी गमदिल हलाई। तिलावत कलाम पाक ऐं नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्रोग्राम जी शुरूआत थी। तक़रीब के उस्ताद ताराचंद, ग़ुलाम अली महर, अब्दुल गफ़ार, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻुवाणनि तंज़ीम जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच ऐं संदन जी तंज़ीम ऐं टीम जी वॾी वाखाण कई। फ़नकार सागर कुमार ऐं मंजूर मीराणी जिन क़ौमी गीत पिणु ॻाया। मैडम शाइस्ता बलोच ऐं संदन जी टीम 10 मुस्तहिक़ औरतुनि खे रोज़गार जो ज़रियो ॾियण लाइ सिलाई मशीनूं ॾिनियूं ऐं 10 औरतुनि खे राशन बैग ॾिना। हर हिकु राशन बैग में महीने जो राशन मौजूदु हुयो। तक़रीब जे आख़िर में मैडम शाइस्ता बलोच ख़िताब कंदे चयो त मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि रही आहे त सिंध जी नियाणियुनि खे तालीम मिले, ॿियो हुनरमंद हुजनि। शाइस्ता बलोच जिन वधीक चयो त मुंहिंजी उहा कोशिशि बि रही आहे त हर औरत खे रोज़गार जो ज़रियो पिणु फ़राहम करण जा असबाब मुहैया कया वञनि। तक़रीब में रफ़ीक अमन भयो, नजमदीन महर, ग़ुलाम अली महर, अब्दुल गफ़ार कुरैशी, ग़ुलाम अस्कर भयो, AK भयो, ग़ुलाम हैदर महर, अब्दुर्रहमान चाचड़, मंजूर मीराणी समेत वॾे तइदाद में मुअज़्ज़ज़ीन ऐं शहरियुनि शिरकत कई। सब खां पहिरियां असां राशन जी विरासत कंदासीं। असांजी भेण जी शाइस्ता स्टेज ते मौजूदु आहे। असां अदा वली मोहम्मद भयो ऐं भा अब्दुर्रहमान चाचड़ खे चवंदासीं त सभ खां पहिरियां मरहूम अब्दुल फत्ताह जे घरवारीअ खे राशन तक़सीम करे। ताड़ी वॼायो। मरहूम अब्दुल फत्ताह जी बेवा घरवारी अदी मज़दूर आहे। गुज़ारिश आहे त अची करे राशन वठे। अदा परवेज़ अहमद चाचड़ उन जे घरवारीअ खे सिंध जी नियाणी अदी शाइस्ता बलोच ऐं ग़ुलाम अस्कर भयो जन राशन जी तक़सीम कर रही घरवारी उहा अॻिते अचे। अदा गुलशन जी घरवारी ऐं ग़ुलाम अब्दुल जब्बार मीराणी अॻिते अचनि। भाऊ ज़मीर मीराणी ऐं अब्दुल जब्बार मीराणी अॻिते अचनि। बचड़नि खे गुज़ारिश आहे त अची करे अदीअ खां राशन तक़सीम करनि। गुज़ारिश आहे अची करे अदी शाइस्ता खां राशन तक़सीम करनि। सिंध जी अदी भेण अदी शाइस्ता जा थोराइट आहियूं जेका मिस्कीननि में, ग़रीबनि में, बेवान में राशन तक़सीम कयो। हाणे नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।